शामिल कंदासीं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति वज़ीर आज़म जो ख़त बचाव वारी वज़ारत खे मिली वियो आहे, जंहिं बाबति HQ खे ॿुधायो वियो आहे। क़ौमी असम्बली में ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त उन्हनि इदारनि 4 वरियनि ताईं इमरान ख़ान खे सपोर्ट कयो आहे। इमरान ख़ान 4 सालनि जी सपोर्ट बावजूदि कुझु न करे सघियो त इदारनि ते हमिलो न करे। हुन चयो त हिकु इदारे जे सरबराह जे हवाले सां ग़लति ख़बरूं हलंदियूं। उन इदारे जो माज़ी में हिकु किरदारु रहियो आहे ऐं उहो किरदारु आइन खां मथां रहियो आहे। अॼु उहो इदारो आइन तहत कमु करणु चाहे थो। हुन चयो त अॼु 75 सालनि बाद जेकॾहिं इदारो आइन जे ताबे रहणु चाहे थो त उन में रंडक न विझणु घुरिजे। आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां ख़्वाजा आसिफ़ जो चवणो त बचाव वारी वज़ारत खे अॼु वज़ीर आज़म जो ख़त मिलियो आहे ऐं जनरल हेडक्वार्टर्स खे ख़त बाबति आगाह कयो वियो आहे। 2-3 ॾींहनि में समूरो अमल मुकमल थी वेंदो। उन खां पोइ इमरान ख़ान सां ॿ हथ करे वठंदासीं। अॻवान फैसल वावडा सेनेटर सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल बाबति हिकु ॿी दावा कई आहे। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फैसल वावडा चयो आहे त अरशद शरीफ जे क़त्ल जूं शाहिदियूं अञा पेश नाहिनि कयूं वयूं। उहो तकलीफ़ ॾींदड़ मामिलो आहे। इन केस में किरियल क़िस्म जो मज़ाक़ न करणु घुरिजे। हिन दावा कई आहे त अरशद शरीफ जो साज़िशी क़त्ल थियो ऐं वेझे खां गोली हई वई। जेसिताईं हुन प्रेस कॉन्फ्रेंस न कई हुई, पाकिस्तान सुतल हो। संदसि चवणो हो त अरशद शरीफ जे फ़ोन ऐं iPad न मिलियो। जेकी क़त्ल में मुलविस आहिनि उहे ताक़तवर आहिनि, प्लानर ऐं समझदार आहिनि। ॾोहारियुनि खे पकड़णु घुरिजे जेकी पाकिस्तान मां सवलाई सां निकिरी वेंदा आहिनि। असांखे गोली हलाइण वारी न पर हलराइण वारे ताईं पहुचणु घुरिजे। पाक फ़ौज जे सिपह सालार जनरल क़मर जावेद बाजवा सामूंडी ऐं हवाई फ़ौज जे हेडक्वार्टर्स जो इब्तिदाई दौरो कयो आहे। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा खे नेवल हेडक्वार्टर में सामूंडी फ़ौज जे जिथे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो, जॾहिं त हुन नेवल हेडक्वार्टर जे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसरनि सां पिणु मुलाक़ात कई। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि आर्मी चीफ हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान हुन हवाई सरहदुनि ते बचाव कंदड़ PAF जे पेशेवरान महारतनि खे वाखाणियो। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा हेडक्वार्टर रावलपिंडी जो पिणु दौरो कयो, जंहिं दौरान शहीदनि जी यादगार ते गुल रखिया ऐं फातह ख़्वानी कई। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं संदसि ख़ानदान जा टैक्स तफ़सील लीक थियण जे मामले जो नाणे वारी वज़ारत नोटिस वरितो आहे। नाणे वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त इसाक ढार आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं संदसि ख़ानदान जा टैक्स तफ़सील गैर क़ानूनी तौर ते लीक थियण जे मामले जो संजीदगीअ सां नोटिस वरितो आहे। पधिराई मूजिबि इसाक ढार टैक्स तफ़सील लीक थियण खे क़ानून जे वाज़े भञकड़ी करार ॾींदे FBR खे मामले जी फौरी तौर जांच जो हुकुम ॾिनो आहे। नाणे वारे वज़ीर 24 कलाकनि में वज़ीर आज़म जी रवैनियो बाबति सलाहकार तारिक पाशा खे ज़िम्मेवारनि जो पतो लॻाए रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। इसाक ढार जो चवणु आहे त जंहिं अणॼातल ज़िम्मेवार उहे इतला लीक कया, उहा उन जी संगीन ग़लती आहे। तारिक पाशा उन मामले जी ज़ाती तौर ते बिना देर इंक्वायरी करे। जमियत उलमाए इस्लाम ऐं PDM जे सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी हिकु मामूल जो कमु आहे। मर्ज़ीअ जो आर्मी चीफ आणण लाइ सियासी ऐं दुफ़ाई क़यादत खे ब्लैकमेल कयो पियो वञे। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जमियत उलमा इस्लाम जे PDM जे सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त JUI हिकु मंज़र सियासी जमात आहे। हुननि मुल्क खे ब्लैकमेल लिस्ट ऐं ॾेवाली खां बचायो आहे। हुन चयो आहे त बरसात में ॿोॾि पूरी क़ौम खे मफ़लूज करे छॾियो आहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी हिकु मामूल जो कमु आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख़्तियार वज़ीर आज़म जो आहे। हुन चयो त मर्ज़ीअ जो चीफ आणण लाइ सियासी ऐं दिफ़ाई क़यादत खे ब्लैकमेल कयो पियो वञे। PDM सरबराह चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत ख़राब मंशूर ते ॿधल आहे। संदसि चवणो त अरशद शरीफ जे मामले ते इदारा बहितर कमु करे रहिया आहिनि। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त मुस्तक़बिल जा फ़ैसिला मुस्तक़बिल में ई कया वेंदा। डॉलर ऐं पेट्रोल शयुनि जूं क़ीमतूं हाणे रुकियल आहिनि। तोशाखाना रेफरेंस में तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जो रेफरेंस ट्रायल कोर्ट खे वसूल थी वियो, जंहिंखां पोइ इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट कोर्ट ट्रायल कोर्ट शुरू करे छॾियो आहे।
इमरान खान खिलाफ़ केस जी ॿुधणी एडिशनल सेशन जज ज़फ़र इक़बाल सुभाणे कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे डिस्ट्रिक्ट कोर्ट इमरान खान खे सुभाणे लाइ नोटिस जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे मोकिलियो हो ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शिकायत में चयो हो त ट्रायल कोर्ट इमरान खान ते करप्ट प्रैक्टिस जो ट्रायल करे इमरान खान असासन जा कूड़ा तफ़सील जमा कराया। हुन चयो त सेक्शन 174 तहत कूड़ा तफ़सील जमा कराइण जी सज़ा बि आहे। अदालत शिकायत मंज़ूर करे इमरान खान खे सेक्शन 167 ऐं 173 तहत सज़ा ॾिए। वाज़े रहे त ॼाणायल सेक्शन तहत 3 साल जेल ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए सघिजे थी। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो ऐं तोशाखाना रेफरेंस इलेक्शन एक्ट जे सेक्शन 137, 170, 167 तहत मोकिलियो वियो हो। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट परवीन रहमान क़त्ल केस में जवाबदारनि जूं सज़ाऊं कलअदम करार ॾेई छॾियूं, जॾहिं त मक़तूल जे वारसनि फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध हाई कोर्ट परवीन रहमान क़त्ल केस जे जवाबदारनि रहीम सवाती, अमजद हुसैन, अयाज़ सवाती, इमरान सवाती ऐं अहमद हुसैन जूं सज़ाउनि ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ सज़ाऊं कालअदम करार ॾेई छॾियूं। सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो त परवीन रहमान क़त्ल केस जा जवाबदार ॿियनि केसनि में घुर्बल नाहिनि त खेनि आज़ादु कयो वञे। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि जी अपीलुनि जो 38 सुफ़्हनि ते ॿधल लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो, जंहिं में चयो वियो आहे त उन केस जो हिकु अहम रुख़ मक़तूला जो 2011 में हिकु सहाफ़ी खे ॾिनल इंटरव्यू आहे। परवीन रहमान जो उहो इंटरव्यू क़बूलण जोॻो आहे या न, उहो इंटरव्यू 2011 में वरितो वियो हो, जेको संदसि क़त्ल खां पोइ ऑन एयर कयो वियो। अदालत चयो आहे त जवाबदारनि खे जे वकीलनि जो मौक़िफ़ आहे त क़ानून तौर ते उन इंटरव्यू जी का बि हैसियत नाहे। जवाबदारनि जे वकीलनि मूजिबि मक़तूला जे इंटरव्यू ते आॾ पुछा मौक़े न मिलियो आहे। जवाबदारनि जे वकीलनि जो चवणु आहे त मक़तूला पंहिंजो बयानु कंहिं अदालत साम्हूं रिकॉर्ड न करायो हो। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जो मौक़िफ़ तस्लीम नथी करे त इंटरव्यू क़बूलियत वारी नाहे। वाज़े रहे त औरंगी पायलट प्रोजेक्ट जी सरबराह परवीन रहमान खे 2013 ईस्वी में क़त्ल कयो वियो हो ऐं उन केस में नामज़द जवाबदारनि खे दहशतगर्दी तौरु अदालत डिसंबर 2021 में ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई हुई। होॾां मक़तूल परवीन रहमान जे वारसनि फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो आहे। पुणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त जेको बि नओं आर्मी चीफ ईंदो उहो सियासी गंद पंहिंजनि कुल्हनि ते न खणंदो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में हुन चयो आहे त नवाज़ शरीफ़ केयरटेकर जो मुद वधाइण ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जी मुखररी पिणु चाहे थो। हिकु टिकट में 2 मज़ा नथा माणे सघजनि। हुन चयो त कोरोना या डरोना जो फ़ैसिलो 72 कलाकनि में थी वेंदो। 26 नवंबर ते इमरान ख़ान जो पिंडी में तारीख़ी आर्डर भाउ कयो वेंदो। शेख रशीद चयो आहे त PDM वारा मुल्क जे सदर खे धमकाए रहिया आहिनि। इमरान ख़ान खे कंहिंजी मुक़ररी ते एतिराज़ नाहे। नओं आर्मी चीफ मुल्क खे इलेक्शन तरफ़ वठी वेंदो। ईंदड़ 5 ॾींहं सियासत लाइ अहम आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़, जुनैद सफ़दर ऐं हुसैन नवाज़ लंडन खां मुख़्तलिफ़ मुल्क घुमण हलिया विया। ज़रियनि मूजिबि ईंदड़ 10 ॾींहनि में नवाज़ शरीफ़ ऐं संदसि फैमिली 5 यूरोपीय मुल्कनि जो दौरो कंदी। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जी फैमिली गुज़िरियल राति हिकु यूरोपीय मुल्क पहुती आहे। वाज़े रहे त मरियम नवाज़ बि केतिरनि ई ॾींहनि खां लंडन में मौजूदु आहे ऐं पीउ सां गॾु वक़्तु गुज़ारे रही आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻूणे अॻुवान फैसल वावडा सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जे क़त्ल बाबति हिकु ॿी दावा कई आहे। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फैसल वावडा चयो त अरशद शरीफ़ जे क़त्ल जूं शाहिदियूं अञा पेश नाहिनि कयूं वयूं। इहो तकलीफ़ ॾींदड़ मामिलो आहे। इन केस ॿिए कहिड़े क़िस्म जो मज़ाक़ न करणु घुर्जे। हुन दावा कई आहे त अरशद शरीफ़ जो साज़िशी क़त्ल थियो ऐं वेझे खां गोली हई वई।
पीपी अॻवान शहनाज़ अंसारी क़तल केस में मॉडल क्रिमिनल कोर्ट जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। सखर सिंध हाई कोर्ट सेक्रेट बेंच सखर में मक़तूल पीपी अॻवान शहनाज़ अंसारी जे क़तल केस में एडिशनल सेशन जज 1 मॉडल ट्रायल कोर्ट नौशर फिरोज़ जे फ़ैसिले ख़िलाफ़ फरियादी धुर पारां दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त शहनाज़ अंसारी क़तल केस में नौशर फिरोज़ जी अदालत हिकु जवाबदार वकार खोखर खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई, जॾहिं त केस में नामज़द टिनि जवाबदारनि मोहम्मद सिद्दीक़, सलमा इलियास ऐं अख्तर खोखर खे बरी करे छॾियो आहे। दरख़्वास्त गुज़ार हाई कोर्ट खे इस्तदा कई त मातहत अदालत जे अहिड़े फ़ैसिले ते नज़रसानी करे जवाबदारनि खे क़ानूनी घुरिजुनि मूजिबि सज़ा ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे।